जोही में बोड मुतासिरनि जी सहायता सरकार पारां वाहिर न थियण ते इलाइक़े वासी जेके आहिनि उन्हनि में शऊर अची वियो आहे। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे सरवाण अली काज़ी जे सॾ ते अॼु छंडण इतिहाद बि हिते तंदूर क़ाइमु करण जो ऐलान कयो आहे। हिते जेके 5 खां 6 हज़ार फैमिली मुख़्तलिफ़ तालुक़नि खैरपुर मेहड़ जोही समेत जेके इलाइक़े वासी आहिनि छंडण ते तमामु वॾी टेंट सिटी क़ाइमु थियल आहे। हिते इन्हनि जो ऐलान आहे त असां इहो कंदासीं। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन छा चवणु आहे। आफ्ताब अहमद पंवर छंडण वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो मां सदर हाँ। मां असां छंडण जेका जोई सां गॾी आहे असां हिन बोर्ड जे दौरान जेके माण्हू मुतासिर थिया सभु छंडण जे अचे बंद ते वेठा। उन्हनि जी मुफ़लिसी ॾिसी उन्हनि जी परेशानी ॾिसी असां हिकिड़ो सिलसिलो शुरू कयोसीं जीअं त पहिरें ॾींहं खां ई वठी असां हिते उन्हनि जे रद पचाउ जे हिसाब सां बंदोबस्तु शुरू कयोसीं। ऐं हींअर जेको अली काज़ी साहब जेका शुरूआति कई आहे तंदूर सिलसिलो असांजी जेका बि वर्किंग आहे जेका बि ख़ुदा करण जेको सिलसिलो हले पियो वो सॼो असां हाणे अली काज़ी जे प्लेटफॉर्म तां असां वो तंदूर वारो सिलसिलो शुरू कंदासीं ऐं अली काज़ी साहब सां गॾिजी इहे कमु कंदासीं। छो जो असांजी हिकिड़ी नंढड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे। अली साहब जो हिकिड़ो वसी प्रोग्राम आहे जेको हर असां पहिरीं पंहिंजे इलाइक़े ताईं पहुचाए पिया सघूं, पर हाणे ही प्रोग्राम जेको अली काज़ी साहब जी पूरी सिंध ताईं पहुचंदो असां उन जो हिसो बणिजणु था चाहियूं। ऐं हीअ जेका बि असांजी जेका तरीक़ेकार कमुकार जो हो उन में सॼो हाणे अली काज़ी जे प्लेटफॉर्म हिते गवर्नमेंट जे तरफ़ां ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हींअर ताईं हिकु बिस्केट बि माण्हू खे न ॾिनो वियो आहे जेको वॾो अलमियो आहे। ऐं अफ़सोस आहे असां अली काज़ीअ जो इहे प्रोग्राम ॾिसी ऐं अली काज़ी साहिब जो हिकु लफ़्ज़ इहो ॾिठो त बाबा सिंध तव्हां निधणकान आहियो ऐं वाक़ई असां सिंधी निधणकान आहियूं। असां पंहिंजनि जी मालिकी पंहिंजे वसा हार कयूं पिया था ऐं कंदासीं। जेको तंदूर वारो प्रोग्राम टाइम न्यूज़ तरफ़ां थियो आहे त असां उन में बि असां गॾु हूंदासीं ऐं इंशाल्लाह उन प्रोग्राम खे वसी कंदासीं। बोड मुतासिर आहियो ऐं केतिरनि ॾींहंनि खां हिते वेठा आहियो, खाद खुराक लाइ कुझु मिले थो? साईं ॿियो कुझु कोन थो मिले, हिकिड़ो ॿ चकर है खाधो पीतो जो चांवर मिलियो, ॿियो न को तंबू मिलियो न को छा मिलियो। ॾिसो पिया था हिते उहो उस ते वेठा आहिनि नंढड़ा नंढड़ा बच्चा। माना हिननि ॿारनि खे खुराक जी सख़्तु ज़रूरत आहे। सख़्तु ज़रूरत आहे, कुझु बि कोन्हे। नंढड़ो 2 नंढड़ी औरते पिया आहिनि। अॼु छंडण सोशल इतिहाद वारनि ऐलान कयो आहे त तव्हांजे लाइ हिननि तंदूर जो बंदोबस्तु कयो आहे जेको हिते सॼो सिस्टम थींदो। तव्हां उन जेकॾहिं तव्हांजो अहिड़ो को खाद खुराक जो बंदोबस्तु थी वञे तव्हां कीअं महसूसु कंदो? पोइ त हुननि जो महिरबानी अलाह ख़ुशि रखंदुसि। जेकॾहिं में खाद खुराक जो अधे खे चवनि टेंट वग़ैरह हुजे, असांखे छांव हुजे ऐं मच्छरदानी हुजे। मच्छर बि ॾाढो आहे, नंढड़नि खे बुखार, हिकिड़े खे 2 खे मन जे हेठां पिया आहिनि। कल्ह बि 2 नंढड़ियूं खणी विया हिते पैसा कोन सरकारी ॻोल्हण, सरकारी त कोन मिलियो। पोइ टिकी वग़ैरह कुझु हेॾे होॾे अञा ताईं 3-4 पिया आहिनि। उन्हनि खे बुखार आहे, अलाह ख़ुशि रखे तव्हांखे बि। असां हिनमहिल टाइम न्यूज़ वारनि जो को प्रोग्राम हलियो आहे जेको ॾिठो आहे अली काज़ी साहब, उन जा बि थोराइता आहियूं ऐं तव्हां टाइम न्यूज़ वारनि जा बि थोराइता आहियूं। ऐं जेको तव्हां प्रोग्राम कयो आहे तंदूर वारो, असां इन तंदूर जो असां बि हिसो आहियूं। अॼु खां बि शामिल आहियूं। ऐं हाणे जेको काज़ी अली कढियो आहे तंदूर लॻायो, तमामु बहितरीनु प्रोग्राम कढियो अथसि। ऐं इहो हर माण्हू ॾिसे थो, उन्हनि खे दर्द जाॻे थो। हितां वारनि खे बि इहो दर्द जाॻियो आहे त असां तंदूर लॻायूं ऐं जेको आहे सो हिते बोर मुतासिर जेके बि आहिनि उन्हनि खे असां कुझु न कुझु मानी टुकुर उन्हनि खे मिली सघे। सो इहो प्रोग्राम तमामु काज़ी अली बहितरीनु कढियो आहे ऐं जज़्बे वारो कढियो आहे। इलाही माण्हू उथी पिया आहिनि जिन खे जज़्बो अची वियो आहे त तंदूर लॻायो। असां वटि हिते आहे जेके बि असां सोशल आहियूं, कमु कयूं पिया था, उहे तंदूर लॻाई अथऊं, हली पए। पर अञा असां ज़ोर ॾींदासीं त जेको आहे बोड मुतासिरनि खे कुझु न कुझु असां रिलीफ ॾेई सघूं। ऐं काज़ी अलीअ खे जसा जो इहो प्रोग्राम कढियो अथसि त असां हुनखे चऊं था ऐं शाबाश ॾियूंसि था। छंडण वेलफेयर इतिहाद वारनि जा जेके व्यूज़ ॿुधा हिते इन्हनि दोस्तनि जो इहो चवणु आहे त असां अॼु खां जेको आहे उहा जेके पहिरियां बि इन्हनि वटि ओताकी कल्चर सिस्टम तहत माण्हुनि जी जेका महिमान नवाज़ी वारो सिलसिलो जारी हुयो, लेकिन अॼु हिकु नए जज़्बे सां नए जोश सां हिननि बि तंदूर जेको प्रोग्राम आहे टाइम न्यूज़ जो उन जो हिसो बणिजण जो ऐलान कयो आहे।